अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गडानी। माण्हू मस्जिद में इबादतूं करनि था। जुमे जो ॾींहुं आहे, यकीनन अल्लाह असांखे बि नसीब कंदो, जुमे जो नमाज़ बि नसीब कंदो। पर हिकिड़ी ॿी ख़िदमत आहे। ॿ वीचारा हारी आया आहिनि। उन जे मासूम नंढड़े ॿारड़े खे कुतो खाई वियो आहे। उनखे कुत्ते जे चक वारे हिफ़ाज़ती वैक्सीन नथो मिले। DHQ अस्पताल, PPH आहे सेंटर। वो मासूम नंढड़ो ॿारड़ो आहे। वो मजबूर हिते थी हिकिड़ो माथेले प्रेस क्लब आयो आहे। उनखे कंहिं ॾस ॾिनो आहे अदा नसरुल्लाह ॾे वञ। अदा नसरुल्लाह छा करे? पुछियो मान छाजे लाइ आया हो? चए एहतजाज रिकॉर्ड करण आया हूं। एहतजाज भी रिकॉर्ड करायूं था, माना तव्हांजे एहतजाज रिकॉर्ड करण सां वैक्सीन असांखे मिली वञे। कुत्ते जे चक वारी हिफ़ाज़ती वैक्सीन जेकॾहिं न लॻायो वञे, उनजो एॾो ख़दशो ऐं ख़तरो हूंदो आहे, एॾो नुक़सानकार हूंदो आहे, जो इंसान ही त हाणे मासूम गुलनि जहिड़ो ॿारड़ो आहे, ताक़तवर इंसान बि चंद मिंटनि में मरियो वञे। अल्लाह रहम करे, अल्लाह रहम करे। अचो ॿाहिरि नात शरीफ़ हलनि पिया, पोइ इन जे लाइ मां उन्हनि खे क्लब जे अंदरि, ऑफिस जे अंदरि विहारियो आहे। उते उन्हनि सां हाल अहिवाल कयूं था। अब छा नालो आहे तव्हांजो? असगर। तव्हांजो नालो छा आहे? केरु थींदा हो? छा मसलो आहे? हिन जो नालो छा आहे? नालो आहे कुतो ॾाढे सुबुह सां कुतो खाई हिते आयासीं। नन्ही सुई PPH वारनि या DHO ऑफिस वारनि? PPH वारनि इन नन्ही बाईपास से मुकां DHQ अस्पताल में मोकिलियऊं तव्हांखे। ओॾे वियासीं, उन्हनि वरी नन्ही चऊं सुभाणे ईंजो, हिनखे दर्द आहे अॼु। फौरी तौर भाई इहो हणणो हूंदो आहे। इहो हणणो हूंदो आहे, उहो नन्हो हिते छो आया हो? हिते असां आयासीं तव्हांजे लाइ त चवनि हाणी ॾिन, न हाणी ॾिनो। हिते चवण लाइ आया हो, एहतजाज करण आया हो? एहतजाज करण आया हो। मां त तव्हांखे एहतजाज जे लाइ न आहे बीहारियो, पाण तव्हां पंहिंजे रास्ते सां आया हो। उते ॿिया माण्हू बि भटकंदा वता हुया छा? केरु हुया? उहे शेख हुया, के कोलाची हुया। कुत्ते जे वैक्सीन, कुत्ते जे बचा जे वैक्सीन लाइ, ARV अलाए कहिड़ो नालो हूंदो आहे। तव्हांखे न ॾिनो अथनि? असांखे न ॾिनो अथनि। असांखे चयो त हिकिड़े लाइ न खोलींदासीं। हिकिड़े लाइ न खोलींदासीं? आहे सही, खोलींदासीं कोन। हिकिड़े लाइ न खोलींदासीं। ॿ टे ॿिया जो भटकंदा वधा हुया, उन्हनि खे वापसी मोटाए छॾियो। चओ हाणे हिकु त असां न आहियूं, 4-5 थी विया आहियूं, पोइ बि न पिया खोलनि। न खोलनि पिया। छा थींदो आहे तुंहिंजो नंढड़ो अदा? तुंहिंजो भाटियो आहे। काथे वेठा हो तव्हां? सरहद खां हिते आया हो कुत्ते जे हिफ़ाज़ती वैक्सीन लाइ, नंढड़े लाइ? नथा आणनि? मजबूर जेको कॾहिं हेॾे मोकिलियानी, कॾहिं हेॾे मोकिलींदा। असां अपील कंदा पिया। हिन बचड़े ते बि कंहिंखे राम न आयो? नंढड़े ॿार ते राम नथो अचे, कंहिं शइ ते नथो अचे। लतीफ़ लेगारी ॾे फोन कई आहे, पोइ बि उहो चए थो तव्हां नसरुल्लाह गडानी ॾे। उन वीचारे फोन कई हूंदी न? फोन कई आहे, हर शइ कई आहे, मुंहिंजी मोबाइल ते उन ॻाल्हायो आहे, पोइ बि हे नथा सम्झनि। माना को ग़रीब आहे त माना भटकंदो वते, अमीर जे लाइ सुई उन माल निकिरे थी। तव्हां छा ते आया हो? असां मोटरसाइकिल ते आया आहियूं। पराई मोटरसाइकिल काए 200-300 रुपए ते साड़े आया आहियूं। तव्हांजो एहतजाज बि रिकॉर्ड कयूं था। पोइ मां तव्हां सां गॾु अस्पताल बि हलां थो, वैक्सीन वठराए ॾियण लाइ। ॿियो उन्हनि खे बदू खणण लाइ मां कोन थो हलां। अबा कहिड़ो मुतालबो कयो था? अबा वैक्सीन मिले। अबा बच्चे खे लॻे, बच्चे जी ज़िंदगी बचे। हा न, अल्लाह करे। अबा जो गम्स जो डायरेक्टर आहे रही बख्श भट्टी, अल्लाह करे उन्ही खे छितो कुतो खाए ऐं छितो थी मरे। अबा तव्हांजो ख़्यालु न आहे, बचड़नि जो ख़्यालु न आहे, ग़रीब माण्हुनि जो ख़्यालु न आहे। ऐं जेके हितां करोड़े रुपया भत्ता वठनि था, अल्लाह करे उन्हनि खे कुतो खाए ऐं छिता कुत्ता थी अल्लाह करे मरनि। अबा करोड़े रुपया बजट आहे, असांजा पैसा आहिनि।
अमीर या गरीब पर अमीरन लाइ आहे हिते गरीबन लाइ कोन्हे अबा अमीरनि जे लाइ अथनि। अलाह करे उन्हनि खे छितो कुतो खाईंदो जेके भत्ता वठनि था, जेके करप्शन करनि था। अलाह करे उन्हनि खे छितो कुतो खाईंदो ऐं छिता कुत्ता थी मरदा अदा। हिन नंढड़े जी ज़िंदगी जी बि परवाह कोन अथनि। ठीकु आहे अदा, मां तव्हां सां गॾु हलां थो। अलाह ईमान ॾींदनि। ॿियो हली मिंथ कयूं था, ॿियो को रस्तो कोन्हे। मुल्क जे मालिकनि जी हुक्मरानी आहे। जेके भत्ता वठनि था पिया, मुल्क जा मालिक जेके आहिनि न बा, ऑफिसरनि खां भत्ता वठनि था पिया, पंहिंजो हिसो वठनि था पिया। उन्हनि खे ख़बर आहे 3-4 महीना निगरान हुकूमत आहे। निगरान जेके हुक्मरान आहिनि उहे मुल्क जे मालिकनि जा मुक़ररु करायल आहिनि। जेके ऑफिसर ऐं कामोरा आहिनि सभु उन निगरान हुक्मराननि जा मुक़ररु थियल आहिनि। जेके पंहिंजा बैंक बैलेंस ठाहिण में रुधल आहिनि। कंहिंखे कंहिं मिसकीन जो गर्ज़ कोन्हे। न पीपलनि खे कल गर्ज़ हुयो, अॼु न मुल्क जे मालिकनि खे गर्ज़ आहे। रियासत जे ठेकेदारनि खे ग़रीब मिसकीन माण्हुनि जो गर्ज़ आहे। अबा पाण त भुल में हिते ॼाया आहियूं। तव्हां असांजो ही मुल्क न आहे अबा, मुल्क जे मालिकनि जो मुल्क आहे अदा। जेके चंद माण्हू असांजे मथां काबिज़ बणिया वेठा आहिनि, पीउ जी जागीर सम्झो वेठा आहिनि। माना हिन बचिड़े लाइ वैक्सीन कोन्हे। अल्लाहु अकबर। ठीकु आहे बा, मां ही लाइव बंदि करे तव्हां सां गॾु हलां थो अदा। अलाह करे कोई मिले, कंहिंखे मिंथ कयूं था, ॿियो छा कयूं अदा। हिन खे अॼु वैक्सीन हणायूं था अबा। ठीकु आहे बा। ठीकु आहे ठीकु। साथियो, मुल्क जे मालिकनि जा कुधा अफ़ाल ऐं किरदार ॾिसो। असांजे बचड़नि लाइ वैक्सीन कोन्हे। कुते जे चक वारी हिफ़ाज़ती वैक्सीन कोन्हे। करप्ट ऑफिसर एसपी खे ॾिसो कहिड़ो माण्हू अची विहारियो अथनि। न माण्हू जे मुहांडे। रेवेन्यू में ॾिसो, ॿियनि डिपार्टमेंटनि में ॾिसो, कमिश्नर्स ॾिसो, सेक्रेटरी ॾिसो। मुल्क जा मालिक मुल्क खे लुटण लाइ, ख़ासि करे सिंध खे लुटण लाइ वेठा आहिनि थिया। लोकल गवर्नमेंट में अरबे रुपया हड़प कया वञनि था। यूसी सेक्रेटरीज़ जे मार्फत 5-5 लख रुपया 66 यूसियूं आहिनि घोटकी ज़िले जूं। हर यूसी जो 5 लख रुपया माहवार बजट आहे। उहे बि मुल्क जा मालिक हड़प कयो वञनि था पिया। को पुछण वारो कोन्हे। मुल्क जे मालिकनि खां पुछे केरु साईं? पीपलनि लांतीरनि खां त पुछी सघूं था, उन्हनि खां केरु पुछे? जेकॾहिं उन्हनि खे पुछूं था उन्हनि खां, ज़बान असांजी कटी वञे थी। असांजा चिचरियल लाश पंहिंजनि माण्हुनि लाइ मोकिलिया वञनि था। असांखे क़ैद कयो वञे थो। लानत पवे अहिड़े सिस्टम मथां। लानत हुजे रियासत जे ठेकेदारनि मथां। लानत हुजे। असांजे बचड़नि लाइ कुते जी हिफ़ाज़ती वैक्सीन कोन्हे। असांजे बचड़नि लाइ, मरदड़ बचड़नि लाइ गोरी कोन्हे कंहिं अस्पताल में। स्कूलनि में असांजे लाइ तैलीम कोन्हे। चलो अॻे त पीपला हुया, ज़ालिम हुया। हाणे निगरान हुकूमत मुल्क जे मालिकनि जी आहिनि। लानत पवे मुल्क जे मालिकनि जे मथां। लानत पवे रियासत जे ठेकेदारनि मथां। असांजे बचड़नि खे कुतनि जे चक वारी हिफ़ाज़ती वैक्सीन बि मुहैया कोन्हे। बैंक बैलेंस, अड़े सॼो मुल्क तव्हां गड़काए विया आहियो। तेल ऐं गैस ते तव्हां काबिज़ आहियो। असांजे शहरनि ते तव्हां काबिज़ आहियो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेतिरो थी सघे लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो। घटि में घटि उन्हनि खे आइनूं त ॾेखारियूं। ही हथ खोले, हे आङुरियूं खोले, ही आङुरियूं खोले उन्हनि खे आइनूं त ॾेखारियूं। लानत हुजे मुल्क जे मालिकनि जे मथां, रियासत जे ठेकेदारनि मथां। रियासत जे ठेकेदारनि मथां। असांजे बचड़नि लाइ को इलाज कोन्हे। अॻे पीपला हिसोपति वठंदा हुया, हाणे मुल्क जा मालिक उहे पैसा हड़प करनि था पिया। उन्हनि खे ख़बर आहे 3-4 महीननि खां पोइ हिते पीपल्स पार्टी वारा अची वेंदा, ॿिए पासे ॿिया अची वेंदा, पंहिंजा बैंक बैलेंस ठाहिण में रुधल आहिनि। लानत हुजे हिननि जे मथां अदा। लानत हुजे। लानत हुजे भत्ता वठंदड़नि मथां। लानत हुजे किम्स डायरेक्टर रहीम बख्श भट्टी मथां ऐं उनजे नस्ल मथां ऐं उनजे खानदान मथां। लानत हुजे उनजे नस्ल ऐं खानदान मथां। 38 करोड़ रुपया बजट आहे मेडिसन जी, दवाउनि जी, DHQ अस्पताल जी सरकारी बजट आहे। उहो हड़प करे थो छॾे। कुझु हितां जे चूंडियल हिकिड़े नुमाइंदे खे हिसोपति ॾिए थो, कुझु मुल्क जे मालिकनि खे हाणे हिसोपति ॾिए थो। तकलीफ़ न आहे यार। मुंहिंजे पुटनि वांगुरु आहे, तव्हांजे पुटनि वांगुरु आहे। जंहिंखे वैक्सीन बि न मिले,
उनजा वालदेन नंढड़े खे खयो भटकंदा वतंदा आहिनि, उनखे वैक्सीन बि न मिले। दिल त चवंदी आहे हथियार बंद तंज़ीम ठाहिजे, पोइ जेको करप्शन जो बादशाह हुजे उनखे गोली हणिजे, पर जंहिंसां वरी असांजो ई नुक़सान थींदो। इहा का तहरीक पायदार तहरीक न आहे। असांजा नौजवान मारिया वेंदा। बहितर तरीक़ो आहे पुरअमन तरीक़े सां एहतजाज करणु। असांजे घोटकी ज़िले जा माण्हू, ख़ासि करे सिंध जा माण्हू मुर्दा आहे, ग़ुलाम आहिनि, पंहिंजे हक़नि लाइ पुरअमन एहतजाज करण लाइ तयारु न आहिनि। कुतनि जे मेल ते, कुकड़नि जे मेल ते हज़ारे माण्हू वेठा आहिनि, ॿ ॾींहं सिरायो वेठा आहिनि, होटलनि ते वेठा आहिनि सॼो ॾींहुं, पर पंहिंजे बचड़नि लाइ, बचड़नि जी ज़िंदगी लाइ, पंहिंजे बचड़नि जे मुस्तक़बिल लाइ, उन्हनि जी ज़िंदगी लाइ पुरअमन तरीक़े सां एहतजाज करण लाइ केर बि तयारु न आहे। हर मसइले जो हल पुरअमन एहतजाज आहे। हर मसइले जो हल पुरअमन एहतजाज आहे। ख़ुदा रा हिम्मत कयो। अॼु ही नौजवान पंहिंजो बचड़ो खणी भटकंदो वतंदो आहे। घड़ी खां पोइ तव्हां पंहिंजा बचड़ा खणी भटकंदा वधा रहंदो, सुभाणे ॿियो को ईअं भटकंदो वधो रहंदो। थी सघे थी लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो ऐं रियासत जे ठेकेदारनि ऐं मुल्क जे मालिकनि ते हिकिड़ो लानत विझी शेयर कयो। अलाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।